श्री सुखमनी साहिब अष्टपदी नाई पौड़ी टी। भगवती भगवंत भगत का रंग, सगल त्यागे दुष्ट का संग। मन ते बिन से सगला भरम, कर पूजे सगल पार ब्रह्म। साध संग पापा मल खोवे, तिस भगवती की मत उत्तम होवे। भगवंत की टहल करे नित नीत, मन तन अर्पे बिसन परीत। हर के चरण हृदय बसावे, नानक ऐसा भगवती भगवंत को पावे। सचो भगवती सो आहे जंहिंखे भगवान जी भक्तिअ जो रंग आहे, ऐं जंहिं त्यागियो दुष्टन जो कुसंग आहे। जो मन मां मेटे सब गुमान, जो सभिनी में पसे एक भगवान, ॾिए सभिनी खे मान। जो संतन जे संग में पापन जी मैल सब मन मां कढे, अहिड़ो ई भगवती सचो भक्त उत्तम मत में थो रहे। जो नित नियम सां भगवान जे शेवा में पाण खे धरे थो, जो मन तन विष्णु प्रभु जे प्रेम में अर्पण करे थो, जो हरिअ जा चरण पंहिंजे हृदय अंदर वसाए थो, अहिड़ो सचो भगवती श्री भगवान खे पाए थो। मन प्रबोध नायका 12 ताईं। राम नाम संगी साथी, ब्यो न कोई मददगार। नूरी गोबिंद गाए मन रह, रोज तू होशियार। जनक व्यो रावण व्यो, व्यातरे शिवीर। नूरी गोबिंद गाए मनानत, वेंदे विच सीर। जमशेद व्यो दारा व्यो, व्यो सिकंदर शाह। नूरी गोबिंद गाए मन आहे, सबिन जी हरा। व्या पैगंबर पीर व्या, वड्डा शायर है शेर। नूरी गोबिंद गाए मना, काल न करे देर। नूरी गोबिंद गाए मना, काल न करे देर। कृष्ण कृष्ण मन मोहना, कृष्ण कृष्ण मन मोहना। कृष्ण कृष्ण मन मोहना, कृष्ण कृष्ण मन मोहना। चित चोरा राधा जीवना, चित चोरा राधा जीवना। चित चोरा गोपी जीवना, चित चोरा गोपी जीवना। कृष्ण कृष्ण मन मोहना,
कृष्णाय नमः नमो नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः नमो नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः कृष्णाय नमः नमो नमः राधे कृष्ण राधे कृष्ण राधे 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 कृष्ण 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 राधे कृष्ण गोपाल 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 कृष्ण राधे 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 कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण
नमी तंबूरो मोरी रसना राम एक एक श्वास में मोरी रसना राम एक एक श्वास में सतनाम सतनाम एक श्वास में सतनाम 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 तंदी तार में मुझे एक पुकार तंद तार में मुझे एक पुकार तंदी तार में मुझे एक पुकार तंद तार में मुझे एक पुकार मोरी राम बिना न पियो को विचार मोरे राम बिना नाभ्यो को विचार तन मी तंबूरो मोरी रसना राम तन मी तंबूरो मोरी रसना राम एक एक श्वास में सतनाम सतनाम एक श्वास में सतनाम 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 जुगाद आय नूरी निमाणी आद जुगाद आय नूरी निमाणी आद जुगाद आय नूरी निमाणी आद जुगाद आय नूरी निमाणी द्वार दया जी गोली मानी द्वार दया जी गोली बानी तन मित भूरो मूरी रसनारा तन में कबूलो मोरे रसना
वाहेगुरु 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 सतनाम 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 श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। श्रीमद् भगवत गीता अध्याय 12 श्लोक 13। वैर भाव खां जो रहे थो परे, ऐं सभिनी जो मित्र। अभिमान ममता बिना खिम्यावान, दयालु रहे जो सदा संतोषी। ऐं सुख में ऐं दुख में आहे जो समान, यतन में रतन जो रहे थो पके निश्चय वारो। मन बुद्धि मुँह में जो अर्पण करे, सोई भक्त में जो प्यारो। सोई भक्त में जो प्यारो। जिजे की न कहीं खान कहीं खेज जारे, ऐं चिंता खुशी का न्यारो। हसद नाहि जंहिंखे न की क्रोध को, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। इच्छा रहित जो पवित्र चतुर जो, ऐं चिंता बिना जो करे थो सुधारो। फल जी इच्छा सब पिछी जो करे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। बिना हर्ष ऐं द्वेष, त्यागे थो जो भलो ऐं बुरो। चिंता रहित जो न उमेदूं अॾे, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। शत्रु मित्र ऐं मान अपमान, थधि गर्मी ऐं सुख दुख सभिनी में समाभाव रखे थो। रहे राज़ी सब ते, निंदा स्तुतिअ में साॻी रीत हले थो। धन नज़र मिल्कत बिना, ऐं शांति को अस्थिर चित्त वारो। सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सब्र में रहे जो, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण मुंहिंजी, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। अमृत रूपी ज्ञान अमल में जो आने, सची अश्रद्धा वारो। वछे शरण मुंहिंजी, सोई भक्त मुंहिंजो प्यारो। सोई भक्त मुंहिंजो प्यारो। ओम तत्सत।
ये श्रीमद्भगवद गीता उपनिषद ब्रह्म विद्या योग शास्त्र जो श्री कृष्ण संवाद जो भक्ति योग वारो 12 अध्याय पूरो थयो। श्री नूरी ग्रंथ पेज 539 539 दुखी बोली लगी आहे दिल में एक तुंहिंजी ई आस अथम अॼु मुरारी ॾाढी प्यास प्यास अखियुनि में आ तो लाइ अथम इंतज़ारी लिंगन में लगी आ बिरह जी बीमारी नेड़नि तुंहिंजनि आ मूंखे मोयो आ तुंहिंजे मुहिब मुरलीअ निहोड़ियो त आ फिक्र दिल में आ ॾिसी वतन जो ही हाल ॿुध फ़क़ीरा दुखी ॿोली अची कर संभाल अची चिमक तूं ऐं सूंहं जा सितारा सुण नूरीअ जा सुॾका ऐं प्रीतम प्यारा। The plaintive cry. There is only one single aspiration in my heart, and that is my longing for you. O Master of the flute, greatly athirst for you I am today. Full with anxiety for you are my eyes, and my limbs are afflicted
with the malady of separation from you. Your eyes have bewitched me, and your love-filled melody has anguished me. Distressed I am to see this condition of the motherland. Pray, hear the plaintive cry of this supplicant, and come and grant me your protection. O Master of Beauty, come and illumine my motherland with your radiance. O beloved, pray, listen to my sobs, says Noori. नारायण जय गोविंद हरि नारायण नारायण जय गोपाल हरि नारायण नारायण जय गोविंद हरि नारायण नारायण जय गोपाल हरि नारायण
जित रखी उत रहम रहा। तुझी मुझी प्रीत पुराणी वेठी गाया तुझी बाणी। गुरु मुंहिंजी पूजा गुरु गोबिंद गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुंहिंजी पूजा गुरु गोबिंद गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुंहिंजी पूजा गुरु गोबिंद गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुंहिंजी पूजा गुरु गोबिंद गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुंहिंजी पूजा। गुरु अलख आहे अबनासी। गुरु अलख आहे अबनासी। गुरु कपे थो चकर 84। गुरु कपे थो चकर 84। गुरु बिना जीअण अजायो। गुरु बिना जीअण अजायो। मोहन सां गुरुअ मिलायो। मोहन सां गुरुअ मिलायो। गुरु मुंहिंजी पूजा गुरु गोबिंद गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुंहिंजी पूजा गुरु गोबिंद गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुंहिंजी पूजा। गुरु आहे सचो ज्ञान। गुरु आहे सचो ज्ञान। गुरु गोपाल पुरख प्रधान। गुरु गोपाल पुरख प्रधान। गुरु जे शरण जो आयो। गुरु जी शरण जो आयो। जन्म उन जो थियो सजायो। जन्म उन जो थियो सजायो। गुरु मुंहिंजी पूजा गुरु गोबिंद गुरु पार ब्रह्म सचो आनंद।
आनंद। गुरु मुझ पूजा गुरु गोविंद, गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुझ पूजा। गुरु मिले जड़े भाग खुले, गुरु मिले जड़े भाग खुले। जीवन जो गुरु राज सले, जीवन जो गुरु राज सले। शिष्य के गुरु नाम दिए तो, शिष्य के गुरु नाम दिए तो। सोई अंजलि परम पाए थो, सोई अंजलि परम पाए थो। गुरु मुझी पूजा गुरु गोविंद, गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुझी पूजा गुरु गोविंद, गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु पार ब्रह्म सचो आनंद। गुरु मुझी पूजा। हरे कृष्णा दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम। दादा श्याम दादा श्याम दादा श्याम दादा श्याम। हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। हरे कृष्णा राम दादा श्याम, हरे कृष्णा राम दादा श्याम। प्यारे सत्संगियों, भक्ति छाते भक्ति बाबत चे गालियों समशरियों आहिल पहली गाल कहरी नाम नाम छपियो बी गाल विभूतियों प्रभु चूं विभूतियों विभूति शाही खासियत प्रभु की खासियत कहरी प्रभु जूं खासियतूं कहरियूं तिन जो भी ध्यान करनो आहे। आई ची गाल कहरी पहिरीं ॻाल्हि नाम, ॿी ॻाल्हि विभूतियूं, टी ॻाल्हि उकीर प्यास अखियुनि में ॻोढ़ा जंहिंखे भक्ति आहे।
सची भक्ति जंहिंजे दिल जे अंदर आहे उन ॾे ॾेखारियो, उनखे कमल मुखड़े ॾे ॾेखारियो, उनखे अखियुनि में अथव पाणी, उकीर जो पाणी, प्यास जो पाणी। उनखे असीं चऊं सिक, सिक सॼण वास्ते सिक रखो, साईं वास्ते सिक रखो। ऐं अॼु के अखर इन प्यास बाबति मां पहिरीं चवणु थो चाहियां। नाम जपियो सिक में, नाम ॻायो सिक में, विभूतियूं विभूतियूं प्रभुअ जूं तिन जो ज़िक्र करियो सिक में। तॾहिं सुवाल थिए थो सिक छा आहे, सिक छा आहे? सिपीअ बाबति चवनि था, सिपीअ बाबति चवनि था कि जेसि ताईं उनखे मींहं जो पाणी न मिले तेसि ताईं उनखे आराम कोन्हे। तीअं सचो भक्त जेसि ताईं सचे भक्त खे प्रभुअ जा कमल चरण न मिलनि ओसि ताईं सचे भक्त खे आराम कोन्हे, आराम कोन्हे। प्यास में सचो भक्त पियो पुकारे, वरी वरी पियो पुकारे, कॾहिं साईं कॾहिं दर्शन ॾींदे, कॾहिं अची मिलंदे, कॾहिं पंहिंजे चरणनि में रखंदे, कॾहिं कॾहिं कॾहिं। तॾहिं भक्तीअ जी गुज़ारत छा आहे? भक्त जे जीवन ज़िंदगीअ जी गुज़ारत छा आहे? सिक, सिक, सिक। ॿियूं ॻाल्हियूं बेशक अॼु विसारे छॾियो, पर हीउ हिकु अखर न विसारिजो, पाण सां खणी वञिजो। पंहिंजनि दिलनि अंदरि हीउ हिकु अखर पाण सां खणी वञो, सिक, सिक, सिक। प्रभुअ जे वास्ते सिक रखो। को सुवाल पुछंदो मां सिक छो रखां? प्रभुअ खे मिलण वास्ते सिक जी ज़रूरत छो आहे? अचो त सम्झूं ऐं इन ॻाल्हि खे सम्झण वास्ते अचो त सिक जी वधीक एनालिसिस कयूं। भगवान खे मिली सघे थो कीअं? सिक छा थी करे? प्यारे सत्संगियो, संतनि खे प्रभु मिले थो, भक्तनि खे प्रभु मिले थो, मूंखे ऐं शायदि अव्हां मां केतिरनि खे प्रभु छो नथो मिले? रुकावट कहिड़ी आहे? असांजो अंदरि साफ़ कोन्हे। जंहिंखे अंदर जी सफ़ाई उनखे प्रभु मिले थो पाण ई। असांजूं दिलियूं साफ़ कोन्हनि ऐं तंहिं करे असीं प्रभुअ खां परे आहियूं। सिक बिना हिरदो साफ़ थिए कीअं? दिलि साफ़ थिए, दिलि साफ़ थिए, दिलि साफ़ थिए जॾहिं सिक अचे। सिक कहिड़ो कमु थी करे? सिक करे थी दिलि खे साफ़, दिलि खे साफ़, दिलि खे साफ़। प्यारे सत्संगियो, ॿियूं बि केतिरियूं ॻाल्हियूं जेकर ॿुधायां, पर हींअर वक़्तु कोन्हे। शरअरी आसीस थिए अव्हां सभिनी ते ऐं अव्हां जे सदिके शर हिन दास ते बि आसीस थिए।
जो दिल छे अंदर हिन दास जे दिल छे अंदर आई अभामा हिक 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 जे दिल छे अंदर उठे सिक सजन वास्ते सिक साईं वास्ते शर सिक बधे उखीर बधे प्यास बधे असांजूं दिलियूं साफ़ थियनि शर्म जी दिल साफ़ थे साफ़ थे साफ़ थे शर्म जे दिल छे अंदर विकार वञनि से वञनि तॾहिं सिक बधे सिक बधे सिक बधे सिक बधे आसीस सचे सतगुर जी आसीस शर्मामा हिक हिक ते चिमके चिमके चिमकंदी ओम ब्रह्म कृपा ही केवलम कृष्ण कृपा ही केवलम गुरु कृपा ही केवलम ओम शांति शांति शांति। मेरा प्यारा भावरो मुंहिंजूं भेनरूं गुरुदेव जे कमल कदमनि में सिर झुकायां थो। तव्हां सभिनि प्यारनि वास्ते सॼे विश्व वास्ते आसीस पिना थो। तव्हां सभिनि जे तव्हां मां हिक हिक जे चरणनि में सिर झुकायां थो। हिन तव्हांजे दास वास्ते दुआ पिना थो। तिन कदमनि तां बलहार वञा नूरी मरी महबूब मिना। इहा हुई न पुकार, इहा हुई न प्यास, उन प्यारीअ जे दिल जे अंदरि जंहिंजे पवित्र यादगिरीअ में अॼु असीं इकट्ठा थिया आहियूं। प्यारी दादी हरी खेसि संदसि भक्त मां हरी देवी करे कोठींदा। बेशक खेसि मां अमीअ जो हिर्दो को। मुंहिंजा प्यारा भाउरो मुंहिंजूं भेनरूं 4 साल अॻु अॼोके ॾींहुं राति जा 10:11 हिन प्यारीअ पंहिंजे शरीर जो चोलो त्याग कयो। हिन प्यारीअ असां सभिनि खां मोकिलायो। इनलेक्स एंड बुधरानी हॉस्पिटल जे इंटेंसिव केयर यूनिट जे हिक रूम में दाख़िल हुई। मां उन वक़्तु हाज़िर हुउसि ऐं मूं ॾिठो त कीअं न उन वक़्तु संदसि अखियुनि में अजीब चमक हुई, संदसि मुखड़े में अजीब रोशनी हुई, संदसि चपनि ते अजीब मुश्क हुई। उन वक़्तु मूंखे यादि पिया उहे अखर जे हिन प्यारीअ उचारिया हुआ जॾहिं हफ़्तो 10 ॾींहं अॻु संदसि कुटिया मां खेसि कढी
अस्पताल में वठी पे वियासीं. Those were the words that she repeated again and again. Those were perhaps her last words. मूंखे चयईं, मुश्की चयईं, खेसि सूरु हो, खेसि शरीर जो कष्ट हो, खेसि साह खणण में तकलीफ़ पे थी, पर तंहिं हूंदे बि संदसि मुंहं ते मुश्क ऐं संदसि चपनि ते हीअ अखर, कान्हा के घर जाना है, कान्हा के घर जाना है. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, हिनखे ॿियो कुझु खपंदो की न हो. अॼु मूं पे वीचार कयो त संदसि जीवन जी गुज़ारत कहिड़ी. नंढे हूंदे खां वठी निरालो ॿार हुई. संदसि दिलि, संदसि मन हिन संसार में कीन लॻंदो हो. ॼण त कंहिं ॿिए देश मां हिते आई असांखे आसीस ॾियण वास्ते. She did not belong to this earth. She belonged to a distant sphere where wisdom shines and beauty is radiant. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, अॼु ॾींहं जो केतिरो वक़्तु मूं संदसि ध्यान में गुज़ारियो ऐं मूं वरी पाण खां पे पुछो, what was the secret of her life? संदसि ज़िंदगी, संदसि जीवन जी गुज़ारत कहिड़ी. मूंखे इहा गुज़ारत हिननि ॿिनि अखरनि में आई. कहिड़ा ॿ अखर, ॼण त संदसि जीवन इन्हनि ॿिनि अखरनि ते ॿधल हुई. इहे ॿ अखर कहिड़ा? इहे ॿ अखर तो वास्ते, तो वास्ते, तो वास्ते. पंहिंजे वास्ते खेसि कुझु की न खपंदो हो. She wanted nothing for herself. तो वास्ते, तो वास्ते. ही ॾींहं जो सभु कमुकार, ही राति जो इश्क आज़ार, तो वास्ते, तो वास्ते, तो वास्ते. हिकु हिकु श्वास, हिकु हिकु प्राण, ॼण त इहे ॿ अखर पियो उचारींदो हो. तो वास्ते मुंहिंजा प्रभु, तो वास्ते. हिन करे पछाड़ीअ जे वक़्तु बि संदसि चपनि ते इहे ई अखर, कान्हा के घर जाना है. I am not able to forget those words and the way that she uttered them. कान्हा के घर जाना है. मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्यारे प्रभुअ खेसि केतिरियूं ॾातियूं ॾिनियूं. ॻाल्हाइण जी ॾात ॻाल्हाईंदी हुई, केतिरियुनि दिलयुनि खे धोॾींदी. And she was the first to carry the message of the Master across the seas to distant lands. पहिरीं
गुरुदेव साधू वासवानी जिन जो पैगाम में खणी रही वञी विलायत जे मुल्कनि में पहुचायई। खेसि ॻाल्हाइण जी अजीब ॾात हुई। संदसि आवाज़ में केॾो में ठाज हो। खेसि लिखण जी ॾात हुई। She was the first to write an English biography of the great master. अंग्रेजीअ में गुरुदेव जी जीवन कथा हिन लिखी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, प्यारे प्रभुअ खेसि केतिरियूं ॾातियूं ॾिनूं। ॻाल्हाइण जी ॾात, लिखण जी ॾात, लोकनि खे छिकण जी ॾात। केतिरा मथां मुफ़्तूं पिया वेंदा, केतिरनि जो आथत हुई, केतिरा खेसि पंहिंजी अमी करे कोठींदा हुआ। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, पर सभ खां वॾी ॾात जा खेसि हुई, सा हुई भक्तीअ जी ॾात। तो वास्ते, तो वास्ते, तो वास्ते। गुरुदेव साधू वासवानी हिकु भेरे असांखे ॿुधायो हो त कीअं श्री कृष्ण हिकु वण हेठि वेठो हो। संदसि चौगिर्द, संदसि भक्त वेठा हुआ। उन वक़्तु अचे थो केरु, अचे थो युधिष्ठिर। युधिष्ठिर जो महाराजा हो, राजा हो, महाराजा हो, ऐं सभु उथी संदसि स्वागत कनि था। श्री कृष्ण के चवनि था, राजा युधिष्ठिर, महाराजा युधिष्ठिर आयो आहे। तॾहिं श्री कृष्ण चयो त युधिष्ठिर महाराजा खां वॾो मथे संदसि पद आहे। युधिष्ठिर आहे भक्त। भक्त राजाउनि ऐं महाराजाउनि खां मथे उनजो पद। ऐं इहा भक्तीअ जी ॾात हिन प्यारीअ खे प्यारे प्रभुअ पंहिंजे कृपा में ॾिनी। कलाकनि जा कलाक शांत में गुज़ारींदी हुई। गीत ॻाइण जी ॾात खेसि की न हुई। चाहींदी हुई त मां जे करे गीत ॻायां, पर उहा ॾात प्यारे प्रभुअ खेसि की न ॾिनी। पर तंहिं हूंदे बि जो बि आवाज़, जो बि सुर वेठी ॻाईंदी हुई। ओ सुबुह जो भले अकेली हुजे या भले कंहिंसां गॾु हुजनि, आरती कंदी हुई। पंहिंजी मिठी आरती ठाही हुई। शी वॉज अ पोइटेस, शाइर हुई। शाइरीअ जी खेसि ॾात हुई। ॻाईंदी हुई। बेशक न सुर हूंदो हुअसि, न ताल हूंदो हुअसि, न उहो आवाज़ हूंदो हुअसि, पर तब लाइ छा हूंदो हो। संदसि ॻाइण में अजीब वाइब्रेशन्स निकिरंदियूं हुयूं। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, जीअं मूं तव्हांखे चयो, नंढे हूंदे खां वठी हिकु निरालो ॿार हुई।
नंढे हूंदे खां वठी परूर पाताईं, कमाई करे आई हुई। नंढे हूंदे खां वठी परूर पाताईं त हीअ ज़िंदगी ऐं ज़िंदगीअ जूं बख़्शिशूं आहिनि, अमानत असांखे ॾिनल दुखी दुनिया जे शेवा वास्ते। वझ ॻोल्हींदी हुई त मां कहिड़ीअ तरह ॿियनि जी शेवा करे सघां थी। दिलि में फ़ैसिलो करे छॾियो हुअईं त मां जेकर डॉक्टरियानी थियां, डॉक्टरी थी वीचारनि ग़रीबनि मिसकीननि जिन खे पैसो पदारत कीन, जिन खे डॉक्टर मदद नथा कनि, मां उन्हनि जी वञी शेवा कयां। इन वीचार सां मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं कॉलेज में साइंस स्ट्रीम चूज़ कयईं। 3 ॾींहंनि में डिग्री कोर्स जा 4 साल हूंदा हुआ। पहिरियों साल हूंदो हो फर्स्ट ईयर, ॿियों साल इंटरमीडिएट, उन वक़्तु चूज़ करिणो पवंदो हो या इंटर आर्ट्स या इंटर साइंस। हिन चयो मां डॉक्टरियानी थींदसि, इन करे इंटर साइंस स्ट्रीम चूज़ कयईं। इंटर साइंस में वरी 2 स्ट्रीम्स हूंदा हुआ, हिकिड़ो हूंदो ए ग्रुप, हिकिड़ो हूंदो बी ग्रुप, हिकिड़ो हूंदो मैथमेटिक्स जी ग्रुप, हिकिड़ो हूंदो हो बायोलॉजी जी ग्रुप। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं हिन बी ग्रुप सिलेक्ट कई। होशियारु बालकी हुई। मैट्रिकुलेशन इम्तिहान में सिंध में सभिनी छोकिरियुनि में पहिरियों नंबर आई। शी गॉट अ स्कॉलरशिप। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं पोइ इंटर साइंस में बी ग्रुप सिलेक्ट कयईं। लेबोरेटरी में आई, संदसि अॻियां ॾेॾर रखियऊं फ्रॉग। 3 ॾींहंनि में कंपलसरी हूंदो हो फ्रॉग्स खे डिसेक्ट करणु। संदसि अॻियां फ्रॉग पंहिंजूं नंढड़ियूं अखियूं, तव्हां कंहिं फ्रॉग जूं अखियूं ॾिठियूं आहिनि? केॾियूं आहिनि नंढियूं अखियूं, प्यार भरियूं अखियूं। हिननि अखियुनि सां फ्रॉग हिन ॾे निहारे थो, हीअ फ्रॉग ॾे निहारे थी। भरिसां चाकू रखियो आहे, हिन चाकूअ सां खेसि हिन फ्रॉग खे कट करिणो आहे, डिसेक्ट। हिन खे को थींदा आहे डिसेक्शन। दिस वॉज कंपलसरी। कप हथ में खणे थी, फ्रॉग ॾे निहारे थी, संदसि पुठी ठप ॾे थी, पाण बेहोश थी वञे थी। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं सभु अची कठा थियनि था त छा थियो आहे। पोइ खेसि चवनि था त हीउ कोर्स तुंहिंजे वास्ते की न आहे, तूं हीउ कोर्स खणी सघंदीअ की न। छा त संदसि दिलि हूंदी हुई। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं मूंखे अखर की न आहिनि जो मां पूरीअ तरह संदसि ज़िक्र करे सघां। वरी मां अॼु संदसि चरणनि में सिर झुकायो आहे। वरी मूं पंहिंजे लाइ ऐं तव्हां सभिनि लाइ आसीस ॾिनी आहे। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, असांजे दिलि अंदरि बि इहा भावना अचे। केतिरा ॾींहं गुज़ारिया अथऊं, केतिरा साल हिन शरीर में रहिया आहियूं, बाक़ी केतिरो वक़्तु ख़बर की न। पर जो बाक़ी वक़्तु बचियल आहे, शल उहो वक़्तु असीं
प्यारे प्रभुअ खे ॾियूं तो वास्ते तो वास्ते तो वास्ते। यह जन्म तुम्हारे लेखे। संत रविदास हिकु पंहिंजे गीत में चवे थो न त मुंहिंजा प्रभु घणेई जन्म भिटकियो आहे, बहुत जन्म बिछड़े थे माधव, यह जन्म तुम्हारे लेखे। चल असीं इहा भावना पाण सां अॼु खणी वञूं त असांजो अॼु हिते अचणु सफल थिए। प्रभु हेल ताईं जेकी मूं कयो आहे पंहिंजे वास्ते पे कयो अथमि, बाक़ी जेको वक़्तु आहे सो तो वास्ते तो वास्ते। कहिड़ो न सवलो रस्तो भगवत गीता में श्री कृष्ण अची पंहिंजे प्यारे अर्जुन खे बताए थो। चवेसि थो अर्जुन जेकी करी, जेकी खाई, जेकी हवन में विझी, जेकी तपस्या करी, जेकी दान में ॾी, जेकी बि करी शल मूंखे अर्पण करी। कृष्ण अर्पणम कृष्ण अर्पणम। उहे अखर वरी वरी दिलि जे अंदरि ईंदा आहिनि जेके असां हिक खां वधीक भेरा हिते ॿुधा। गुरुदेव जा अखर द बेस्ट स्पीच इज़ साइलेंस, द बेस्ट साइलेंस इज़ वर्शिप, द बेस्ट वर्शिप इज़ यज्ञ, the best yagna is offering, the best offering is arpanam, the best arpanam is Shri Krishna arpanam, Shri Krishna arpanam, Shri Krishna arpanam। शल हीअ जीवन समूरी अर्पित रहे श्री कृष्ण जे कमल कदमनि में। इहा भावना इज़ टू बी क्रिएटेड। सत्संग में असीं रोज़ रोज़ अचूं था, या हफ़्ते में 2 भेरा अचूं था, 3 भेरा अचूं था, 4 भेरा अचूं था, पर सत्संग जो फ़ाइदो तॾहिं असांखे थींदो जॾहिं असीं पंहिंजे अंदरि इहा भावना क्रिएट कंदासीं, प्रभु तो वास्ते तो वास्ते तो वास्ते। ॾींहं जो ही कमकार, राति जो इश्क आज़ाद, तो वास्ते तो वास्ते तो वास्ते। हिकु शाहूकार भेण हूंदी हुई, संदसि नालो हूंदो धनवंती। शाहूकार हुई, खेसि हिकु धीउ हुई, मंदर में वेंदी हुई, वञी ॿुआरी पाईंदी हुई। न त शाहूकार माण्हू ॿुआरी कीन पाईंदा आहिनि, पर हीअ ईंदी हुई, अची मंदर जी सफ़ाई कंदी हुई, छंड फूक कंदी हुई, ॿुआरी पाईंदी हुई। छो न हिकु छोकिरो विलायत मां आयो, ॾिसणो वाइसणो, चऊं ते वॾी नौकिरी अथसि, वॾो पघार अथसि। हिन भेण जे दिलि अंदरि वीचार थियो त जेकर मुंहिंजे धीउ जो संग इन छोकिरे सां थिए। जीअं ॿुआरी पाईंदी हुई, दिलि जे अंदरि इहा ई भावना रखंदी हुई, प्रभु तूं अहिड़ी आसीस कर जो ही छोकिरो मंगजी मुंहिंजे धीउ सां वञे। के ॾींहं गुज़री विया, ख़बर पई त हिन छोकिरे जी शादी थिए थी, पर ॿीअ कंहिं छोकिरीअ सां। धनवंतीअ खे एॾी ख़बर आई, चई मां रोज़ अची थी ॿुआरी पायां तुंहिंजी, रोज़ मां अची थी छंड फूक करियां, हिकु ख़सीस नौकिरियाणी थी मूं तुंहिंजी शेवा कई आहे, न हफ़्ता न महीना पर साल, ऐं तूं ईअं मुंहिंजी नंढड़ी ॻाल्हि नथो ॿुधी। मूं नंढड़ी ॻाल्हि तुंहिंजे चरणनि में रखी त हिन छोकिरे जी माइटी जेकर मुंहिंजे धीउ सां थिए, तो इहा ॻाल्हि बि कोन ॿुधी। मूंखे त पक हुई त जो थी मूंखे ख़बर मिले त
त ही छोकिरो पाण घुरे थो मुंहिंजे छोकिरीअ जो हथु। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, कावर में हिन ॿोहारीअ जा हिकु हिकु इहे जेके थींदा आहिनि सभु कढी फिटा करे चई सलाम आहे मुंहिंजो तोसां, मां वरी हिन मंदर में न ईंदसि। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, 5-6 महीना गुज़री विया। हिकु साहेड़ी धनवंतीअ खे गॾी चई धनवंती ॿुधो अथई? चई छा ॿुधां? चई ॻाल्हि ॿुधी अथई? चई कहिड़ी ॻाल्हि ॿुधां? चई छोकिरो आयो हो न विलायत मां, जंहिं शादी कई, वीचारी छोकिरी जंहिंसां शादी कयई सा 5 महीननि खां पोइ वञी सघी विलायत, ऐं उते ख़बर पियसि त उहो अॻे ई हिकु मंडम सां शादी करे वेठो। हिन वीचारी ॾाढी बुछड़ी हालत। तॾहिं हिनजे यकदमि 2 हथ जोड़े प्रभुअ खे प्रार्थना कई, प्रभु मूंखे माफ़ी ॾिजांइ, मां तुंहिंजी शुक्रगुज़ार आहियां। तो मुंहिंजी ॻाल्हि न रखी, तो मुंहिंजी ॻाल्हि न मञी, जे मञी हा त अलाए अॼु मुंहिंजी कहिड़ी हालत हुजे हा। मुंहिंजा प्यारा भाउरो, मुंहिंजूं भेनरूं, इन करे तो वास्ते सभु कुझु छॾियूं प्रभुअ जे कमल क़दमनि में, हुनजी शेवा करियूं, हुनजे सदके असीं पंहिंजो रोज़ बरोज़ जो कमकार करियूं, पर छॾियूं सभु कुझु संदसि हथनि में। इहो आहे तो वास्ते, तो वास्ते जेकी तूं कंदे मुंहिंजा साईं सो मूंखे क़बूल आहे। जेकी तूं कंदे, कहिड़ी बि हालत में मूंखे रखी, कहिड़ी तकलीफ़ तूं मूंखे ॾी, कहिड़ो बि शरीर जो कष्ट मूंखे ॾेखारी, तो वास्ते मां जीअंदुसि, तो वास्ते। इहा हुई साखी असांजे प्यारी दादी हरीअ जी। शल इहा साखी अॼु असीं पाण सां खणी वञूं, वधीक तव्हांखे तरसाईंदुसि की न। तो वास्ते, तो वास्ते अॼु जो मंत्र अथव, तो वास्ते, तो वास्ते प्रभु, तो वास्ते, तो वास्ते, तो वास्ते, तो वास्ते, तो वास्ते। हिकु हिकु श्वास खणां तो वास्ते, हिकु हिकु कमु करियां तो वास्ते, हिकु हिकु वीचार अंदर में उथारियां तो वास्ते, तो वास्ते, तो वास्ते। ओम ब्रह्म कृपा ही केवलम, कृष्ण कृपा ही केवलम, गुरु कृपा ही केवलम। ओम शांति शांति शांति। प्रभु तेरी ही कृपा से सब काम हो रहा है, करते हो तुम प्रभु जी, मेरा नाम हो रहा है। प्रभु तेरी ही कृपा